अस्सलाम दोस्तों वॾे फ़नकार खे चवंदा आहिनि त वॾो दिलि वारो हुजे, वॾो जिगर वारो हुजे, वॾे गुर्दे वारो हुजे। माना इहो वॾो फ़नकार हूंदो आहे जंहिंजो दिलि कुशादा हुजे। माना हर माण्हू लाइ जेको दिलि हुनजो जेको हुजे खुलियल हुजे। हाणे उस्ताद जलाल चंद जेको हो उन्हनि फ़नकारनि मां हो जेको राग जो त बादशाह हो पर दिलनि जो बि बादशाह हो। जेको पूरी सिंध ते, पूरी दुनिया ते, पूरी पाकिस्तान ते माना पंहिंजे राग सां, पंहिंजे फ़न सां, पंहिंजी कलाकारी सां माना हुकूमत करे रहियो हो। ईअं दिलनि जो बि हुकुमरान हो। माफ़ कजा मां भुलिजी पियो हां तो जहिड़ो आ मुंहिंजो यार। दोस्तों दिलनि जी हुकुमरानी जेका हूंदी आहे कंहिं कंहिं खे नसीब थींदी आहे। उस्ताद जलाल चंद पंहिंजे राग सां माना माण्हुनि जा दिलि जीती चुको, अॼु ताईं जीती चुको आहे। माना माण्हुनि जा दिलि जेके आहिनि बसि उस्ताद जलाल चंद लाइ आता आहिनि। बसि उस्ताद जलाल चंद खे ॿुधंदासीं, छा बि थी वञे बसि उस्ताद जलाल चंद खे ॿुधंदासीं। नकी अचन नकी वञन केड़ू जान मयारू जड अंगण ईंदा ओदी दी सान मयारू रे जड अंगण दी सान मयारू। एतिरी उस्ताद जलाल चंद सां हुननि जी मोहबत आहे, अक़ीदत आहे, चाहत आहे। त माना हू चवनि था बसि उस्ताद जलाल चंद हुजे, बसि असां हुजूं। बसि टेप रिकॉर्डर अॻियां पियो हुजे, केस्टनि जो ढेर लॻो पियो हुजे, ढिग लॻो पियो हुजे। बसि हिकिड़ी केस्ट हलायूं, वरी ॿियो पासो ॾियूं, वरी ए, वरी ॿियो बी, माना हलंदो रहे। बसि इहो जान हलंदो रहे। केस्ट दोस्तों हाणे अहिड़ा माना आशिक़ पिया अथव जेके उस्ताद जलाल चंद खे माना ॿुधनि था चाहत सां, मोहबत सां, प्यार सां। इहो छाजे करे ॿुधनि था? इहो इन करे ॿुधनि था जो उस्ताद जलाल चंद जेका आहे हुननि सां मोहबत विराई। हुननि जूं दिलनि जूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे ज़बान ते पंहिंजी ते खणी आयो, पंहिंजी कलाकारी में, पंहिंजी ॻाइण में, पंहिंजे फ़न में। माना हुन जूं ॻाल्हियूं जेके आहिनि हुन पंहिंजे कलाम में अॻियां रखियूं। इंतज़ारी जी कैफ़ियत कहिड़ी हूंदी आहे, बेक़रारी जी कैफ़ियत कहिड़ी हूंदी आहे, महबूब जो मन में छा हूंदो आहे, आशिक़ जी जेका आहे माना बेचैनी छा हूंदी आहे। महबूब जेको इंतज़ारु कंदो आहे त हुनजो इंतज़ार जी कैफ़ियत कहिड़ी हूंदी आहे ऐं महबूब खे कहिड़ियूं मजबूरियूं हूंदियूं आहिनि, आशिक़ खे माना कहिड़ा जेके लाचार हूंदा आहिनि ऐं इश्क जी मंज़िल छा आहे। माना उस्ताद जलाल चंद माना हर ॻाल्हि ते, हर नुक़्ते ते पंहिंजी माना शाइरी ॿुधाई ऐं पंहिंजो कलाम ॿुधायो। पोइ हुन शाइरनि में माना दादन फ़क़ीर जो कलाम ॿुधायो, शाइरी ॿुधाई। उस्ताद जेको आहे जानड़ चंद जेको आहे फ़क़ीर, माना हुनजी बि शाइरी ॿुधाई। उस्ताद जलाल चंद खां हिकु दफ़ा कंहिं पुछियो त बाबा तुंहिंजी हुकुमरानी किथे आहे? उस्ताद जलाल चंद वराणियो त बाबा मुंहिंजी हुकुमरानी दिलनि ते आहे। मुंहिंजी हुकुमरानी जेका मुंहिंजा चाहींदड़ उन्हनि जी दिलनि ते आहे। ऐं मुंहिंजा चाहींदड़ मूंखे ॿुधनि था, बसि चाहिनि था, मोहबत ॾियनि था। बसि इहा ई मञता आहे। बाक़ी पैसे वैसे जी बुख न आहे। अलाह पाक सभु कुझु ॾिनो आहे। कलाम जलाए सब जी फरमाइश आहे, केड़ा नाला वठा सब जी फरमाइश आहे। उस्ताद जलाल चंद जी माना इहा ॻाल्हियूं हूंदियूं ऐं उस्ताद जलाल चंद परे परे खां पंधु करे मां जेके हुनजा पांधीड़ा ईंदा हुआ उस्ताद जलाल चंद सां मिलण लाइ ॻोठ में उतां ते, त उस्ताद जलाल चंद हुननि खे दिलि में जायूं ॾींदो। हुननि जे लाइ माना खटूं रखंदो, विहाणा रखंदो, हंध रखंदो, सुठा सुठा भला भला। ऐं हुननि जे लाइ मानियूं पचाइण, भाॼियूं ठहिराइण, माना क़िस्मे क़िस्मे माना ख़िदमतूं थींदियूं। चांहि अलॻि पिया अचनि त खीर अलॻि पिया अचनि त बाबा ही खीर बि पी। हाणे इहे उस्ताद जलाल चंद जूं
ऐं केस्ट वारियूं कंपनियूं हुयूं उहे उस्ताद जे माना चौगिर्द बि फिरंदियूं। नाज़ प्रोडक्शन वारा अलॻि पिया फिरनि, पारस प्रोडक्शन वारा अलॻि पिया फिरनि, लती प्रोडक्शन वारा अलॻि पिया फिरनि। बाबा असांजूं केस्टूं गॾु, असांजूं केस्टूं असांजे अचो, उस्ताद असांजे अचो। पोइ उस्ताद जलालचंद वटि टाइम ई कोन। उस्ताद जलालचंद महफ़िलुनि खां माना वांध कई न थिए। पूरी सिंध में माना महफ़िलूं ख़ासि तौर ते जॾहिं सियारो हुजे त असांजे सिंधी माण्हू ई सियारे में शादियूं कराईंदा आहिनि। जेके बि फंक्शन थींदा आहिनि, जेके पार्टियूं वार्टियूं हेॾे होॾे महफ़िलूं थींदियूं आहिनि, माना शादी काज वग़ैरह उहे सभु सियारे में कनि। पोइ सियारे में त उस्ताद जलालचंद वांधो करे, माना हिकिड़ी शादी ॿी शादी, हिकु ॾींहं में 5-5 10-10 शादियूं। हाणे उस्ताद खे वारो ई न मिले। किथे उस्ताद 1 कलाम ॻाए, किथे 2 कलाम ॻाए, किथे माना 5 कलाम ॻाए, वरी ॿी महफ़िल ते कार उस्ताद सां गॾु, माना ड्राइवर गॾु। ऐं दुकान वारनि ते माना उस्ताद जलालचंद जूं केस्टूं हलनि पियूं। जिते बाज़ार मां गुज़रो, होटल तां गुज़रो त माना तव्हांजे कन ते पड़ाव पए त पोइ उस्ताद जो आवाज़ पियो अचे, कलाम जो ॻाइण जो आवाज़ पियो अचे। केस्टूं हलनि पियूं, टेप हलनि पिया, रेडिया हलनि पिया। माना उस्ताद जलालचंद जो कलाम त माना जर जंग में पियो हले। ऑडियो केस्टुनि जा दुकान माना तव्हांखे हर ॿारहाड़ी पिया मिलनि। हाणे अॼु ऑडियो केस्टुनि वारा दुकान त न रहिया आहिनि, पर MP3 हलनि पियूं। टेपनि जा शौक़ीन अञा ताईं वेठा आहिनि, माना टेप पंहिंजे घरनि में रखियो वेठा आहिनि, केस्टूं बि हलनि पियूं। पर ऑडियो केस्टनि जा दुकान जेके आहिनि उहे त न आहिनि, पर MP3 जे दौर में बि उस्ताद जलालचंद माना पहिरें नंबर ते आहे। ओ कदण वल सोना सामना, कदण वल सोना सामना, ओ वतन साडे गरीब से, ओ वतन साडे गरीब। हर माण्हू जेको उस्ताद जलालचंद सां मोहबत करे, ॿुधे थो चाह सां, अक़ीदत सां। ऐं अॼु ताईं उस्ताद जलालचंद जा शागिर्द तयारु पिया थियनि ॿारहाड़ियुनि में, महखननि में, मकाननि में, माना उस्ताद जलालचंद जा माना शागिर्द तयारु पिया थियनि। करताल में चपड़ी माना जेको खयूं तयारु पिया थियनि। हाणे इहा छा आहे? उस्ताद जलालचंद जी मोहबत आहे, उस्ताद जलालचंद जी अक़ीदत आहे। सो मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।